नाज़िर डिब मिहर शाह जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोठ मंघन खान हुजण बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जे सबब शागिर्द सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। मेहर शाह जे गोठ मंघन खान हुजण जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं, जिते ही गवर्नमेंट जो स्कूल आहे, जंहिंखे छत जा चापड़ भी कोन्हनि के गवर्नमेंट जे तालीम जी एमरजेंसी जा कूड़ा हवाल ही कैमरा में अवां खे ॾेखारे रहियो आहे। हितां जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हू छा पिया चवनि। वज़ीर आज़म जेको आहे त भुटो वज़ीर आज़म थियो आहे, उन ॾींहं खां वठी कंहिं बि जेको आहे तॾहिं ई असांजो स्कूल ठहियो हो। उन ॾींहं खां वठी असांजे कंहिं बि जेको आहे त मरमत न कई आहे असांजे स्कूल जी। असांजे स्कूल जी छत ख़तम थी वई आहे हाली, ऐं हिनखे चौधरी वारी न आहे। असांखे चौधारी नहीं मिले, असांखे नओं स्कूल मिले, असां गर्मी में मरी आया आहियूं। असांखे बिल्डिंग मिले, चौधारी भित जा स्कूल मिले, असांजी छत किरी पई आहे, असांखे चौधारी जे मिले भित मिले, असांखे कुझु बि न नलको आहे न लेट्रिन आहे। असां काॾे वञूं, जंग में था वञूं माण्हू ॾिसण लाइ, कुझु बि नथो मिले, का शइ न मिले। प्राइमरी स्कूल मंघन हुजण में हिन वक़्तु जेको आहे ॿारनि जी एनरोलमेंट दाख़िला 185 आहे, ऐं हिन स्कूल जी का बि बुनियादी सहूलियत न आहे, ऐं स्कूल जी जेका बिल्डिंग आहे बिल्कुलु हिन वक़्तु नाकारा थी चुकी आहे, ज़बून हाल आहे, ऐं ॿारनि खे ख़दशो आहे त जेकॾहिं ॿारनि जे मथां इहा बिल्डिंग किरी न पए या भितियूं किरी न पवनि ऐं वॾो नुक़सानु जान बचण जे लाइ असां बाले ऑफिसरनि खे अर्ज़ा कयूं त हिन स्कूल खे नई बिल्डिंग ऐं चौधरी वारी मुहैया कई वञी। कैमरा में निमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो मेहर।